वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु। सतवा की सेवा कयो मेरे सदा। कबीरा मरता मरता जग मुआ, मर भी न जाने कोई। कबीरा मरता मरता जग मुआ, मर भी न जाने को। ऐसी मरनी जो मरे बहुर न मरना हो। मिलाती जा क्या जाना जग मुआ, मर भी न जाने को। ऐसी मरनी जो मरे बहुर न मरना हो। मिलाती जा क्या जाना क्यों मरोगे, कैसा मरना होए। जेकर साहिब मनो न विसरे ता सहला मरण होए। सतनाम श्री हरि सतनाम श्री हरि। क्या जाना क्यों मरोगे, कैसा मरना होए। जेकर साहिब मनो न विसरे ता सहला मरना होए। गुरु प्यारे साध संगत जी, अज बाणी आहे टी पातशाह धन गुरु अमरदास साहिब। कबीरा मरता मरता जग मुआ, मर भी न जाने कोई। इन गाल जी भली भांति सभिनी खे जानकारी आहे कि असांजा जेके श्वास पाण सां गॾु आहिनि, इन जी भी कोई लिमिट आहे, इन जी कोई तारीख़ है, निश्चित समय आहे केस ताणी पंहिंजा श्वास पाण सां गॾु रहंदा। वो समय भी निर्धारित आहे, उन ही समय ते श्वास रुकजंदा। चाहे पंहिंजो शहर हुजे, पाण शहर में हुजूं चाहे किथे भी हुजूं, श्वासन खे जिते रुकणो आहे वो शहर न गली न देश न प्रदेश थी सघंदो आहे। गुरु प्यारे साध संगत जी, सभिनि खे ख़बर आहे ही श्वास असां सां साण गॾु न हलंदा। उन खां पोइ बि मरण जो भउ आहे कि हिकिड़ी पाण खे वञिणो आहे। स्थाई पाण बिल्कुल भी न आहियूं, लेकिन मर भी न जाने कोई। कबीरा मरता मरता जग मुआ, ख़बर आहे वञिणो आहे वञिणो वञिणो हर कोई चवंदो, लेकिन उन शइ खां भउ कॾहिं न कंदो जंहिं शइ मां पिछाड़ी असांजी ॾाढी दर्दनाक रही। गुरु महाराज चवनि था कि अहिड़ो कृत कॾहिं न करणु खपे जो असांजी अंत वेली में असांखे शारीरिक रूप सां तकलीफ़ थिए, मोहताजी अचे, उथण वेहण खां हलाक थियूं। ऐसी मरनी जो मरे बहुर न मरना हुई। गुरु महाराज चवनि था जिन खे पंहिंजो मरण यादि हूंदो आहे न, उहो कॾहिं बि भुली करे भी को किरत न कंदो, छोकि इहा सभु जमा पूंजी आहे जेकी पाण खे पिछाड़ी में पाण सां गॾु रहंदी। क्या जाना क्यों मरोगे, ऐसा मरना होए। कुछ भी तोखे ख़बर कान्हे कि तुंहिंजो श्वास कंहिंमहिल किथे रुकजी वेंदा। आख़िरी वाणी में साहिबनि छा चयो, जेकर साहिब मनो न विसरे त सहला मरना होए। अगर असां पंहिंजे साहिब खे मन मां न कढूं, उनजे हर हिकु वचन जो पालन कयूं त सहला मरना होए। यानी असांजी अंत वेली ॾाढी सोने नमूने सां निकिरंदी। अॼु अहिड़ा भी व्यक्ति आहिनि जेके पाण खुद परमात्मा खे अरदास था कनि कि सचे पातशाह मूंखे मोक्ष ॾियो, मां बीमारी का परेशान आहियां, तकलीफ़ आहियां, मूंखे पंहिंजी गोद में विया। पर परमात्मा अञा भी उनजा श्वास उन खां नथा खिचनि। छो? उनजो वॾो कारण इहो आहे कि जेको तूं कयो आहे उनजो पूरो भुगतनामो तोखे करणो ई पवंदो। तंहिं करे गुरु प्यारे साध संगत जी, असांखे हर वो कार्य करणो आहे जेको असांखे पिछाड़ी में पाण सां गॾु रहे, स्वस्थ ऐं तंदुरुस्त रहूं, खिली खिली संसार में वञूं। त गुरु प्यारे साध संगत अॼु वचन साहिब धन गुरु अमरदास साहिबनि बख़्शिश कयो कि पंहिंजी किरत जे तरफ़ ध्यानु ॾियणो आहे ताकि असांजे अॻिते जेके कदम रहंदा उहे असांजा सहला रहनि।
बोल गुरु नानक देव की साची दरबार